सिंध जी सामूंडी पट्टी वट सामूंडी तूफ़ान जो ख़दशो मौसमियात खाते तरफ़ां अलर्ट जारी। मौसमियात खाते मूजिब अरबी समुंड में रण ऑफ कच्छ के इलाके में हवाउन जो शदीद दबाव है। हवाउन जो घट दबाव सिंध जी सामूंडी पट्टी ताईं अॼु राति या सुभाणे ताईं पहुंची सके थो। हवा के घट दबाव सबब साइक्लोन तूफ़ान जो ख़दशो है। हवा के घट दबाव सबब कराची, हैदराबाद, थरपारकर, उमरकोट, सिजावर, ठट्टे, टंडो मोहम्मद खान, टंडो अल्लायार, मीरपुर खास ऐं मटियारी ज़िलनि में तेज़ बरसात पइजी सघे थी। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सामूंडी तूफ़ान की ख़दशे सबब पीडीएमए के अलर्ट रहण की हिदायत करे छॾी। वॾे वज़ीर जो चवणु है त अॻु में ही इतला आहिनि त सूबे के अक्सर ज़िलनि में तूफ़ानी बरसातूं शुरू थींदियूं। हंगामी सूरत हाल के मुंहुं ॾियण लाइ ज़रूरी तैयारी मुकम्मल कई वञे। वॾे वज़ीर पारां समूरनि खातनि, इंतज़ामिया ऐं मकानी इदारनि खे सरगर्म रहण की अपील। सिंध में 4 ॾींहनि खां वक़्फ़े सां हलंदड़ बरसात केतिरनि ई शहरनि ऐं ॻोठनि खे ॿोड़े छॾियो। बरसात सबब घरनि जूं छितियूं ऐं भितियूं किरण तोड़े करंट के वाक़िअनि में 6 ॼणा फौत, केतिराई ज़ख़्मी। कराची में करंट लॻण सबब 2 ॼणा फौत। दोदापुर भरिसां घर जी भित किरण सबब नींगर हयाती विञाए वेठो। मदे जी भरिसां घर जी भित किरण सबब 12 फौत, 4 ॿारड़ा ज़ख़्मी। केतिरनि ई शहरनि में बरसात जो पानी घरनि, दुकाननि ऐं सरकारी इमारतुनि में दाख़िल थी वियो। हैदराबाद, थरपारकर, उमरकोट, जामशोरो, मटियारी, टंडो अल्लायार, टंडो मोहम्मद खान, मीरपुर खास, सांगड़, नवाबशाह, बदीन ऐं ठट्टे ज़िलनि के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ हवाउनि ऐं गजगोड़ सां बरसात जो सिलसिलो जारी। तेज़ हवाउनि ऐं बरसातुनि सबब केतिरनि ई इलाइक़नि में कच्चा घर किरी पिया। केतिरनि ई घरनि खे नुक़सान पहुतो। बरसात सबब हेठाई वारनि इलाइक़नि में पाणी बीठल पारां महफ़ूज़ हंधनि ॾांहुं लॾ पलाण, मवासिलाती निज़ाम दरहम बरहम। केतिरनि ई इलाइक़नि में फीडर ट्रिप थियण सबब बिजली की फ़रहामी मुअत्तल। वज़ीर आज़म शहबाज शरीफ एक ॾींहं के दौरे ते कोयटा पहुतल। बलोचिस्तान के वॾे वज़ीर सरफराज़ भुगटी वज़ीर आज़म की आज्ञा कई। वज़ीर आज़म की सदारत हेठ कोयटा में एपेक्स कमेटी जो इजलास थींदो। घरू वज़ीर, बचाव वारो वज़ीर, आर्मी चीफ जनरल सैयद आसिम मुनीर, बलोचिस्तान जो वॾो वज़ीर ऐं गुजनि इदारनि के सरबराहनि समेत सूबाई वज़ीर शिरकत कंदा। इजलास में बलोचिस्तान की सिक्योरिटी सूरत हाल जो जाइज़ो वरितो वेंदो। सूबे में अमन अमान के बरक़रार रखण लाइ अहम फ़ैसिलनि जो इम्कान। हैदराबाद ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में गुज़िरियल 24 कलाकनि खां बरसात जो सिलसिलो जारी। हेठाई वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया। ओल्ड सिटी, कासमाबाद, लतीफ़ाबाद वारनि इलाइक़नि में पाणी जमा थी वियो। इंतज़ामिया पारां शहर मां पाणी निकाल करण जूं कोशिशूं जारी। हैदराबाद में हिन वक़्त ताईं 101 मिलीमीटर बरसात रिकॉर्ड कई वई। बरसात सबब 52 फीडर स्ट्रिप थियण सबब बिजली मुअत्तल। हेस्को तर्जुमान मूजिब टोटल 137 फीडर्स मां 114 फीडर्स की बिजली बहाल है। बरसात बीहंदे ई बिजली बहाली वारो कम शुरू कयो वेंदो। थरपारकर में 3 ॾींहनि खां तेज़ बरसात तबाही मचाए छॾी। इस्लामकोट के लोहार पाड़े में पानी घरनि में काही पियो। लोहार पाड़ो मुकम्मल पानी हेठि अची वियो। इंतज़ामिया न पहुती। घरनि जूं छितियूं टिमण लॻियूं। इंतज़ामिया इमदादी सरगर्मियूं शुरू न कयूं। नबी सर रोड ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में 3 ॾींहनि खां जारी बरसात सबब कच्चा घर किरी पिया। पाणी घरनि में दाख़िल। हाकिड़े ढोरे में पाणी ओवरटॉप थियण सबब 20 खां वधीक ॻोठनि जा ज़मीनी राब्ता कटिजी विया। पाणी जे फसलुनि खे ॿोड़े छॾियो। नओं दुम्बालो में बरसात तबाही मचाए छॾी। 6 कच्चा घर ड्रही पट पइजी विया। 1 पाॾी ऐं 1 ढगी मरी वई। पाल सैदाबाद शहर तोड़े भरपासे वारनि इलाइक़नि में बरसात जो सिलसिलो जारी। गाचे जी जाबलू पट्टीअ में बरसात तबाही मचाए छॾी। बरसातुनि खां पोइ मंच ॾंड में पाणी में इज़ाफ़ो थी वियो। पाणी की सतह 116 RL ताईं पहुची वई। आपाशी खाते मूजिब मंच ॾंड में अञा ताईं 15 फुट पाणी की गुंजाइश मौजूद है। मंछर में काचे जी जाबलू पट्टी की नयुनि जो पाणी पिण दाख़िल थी रहियो है। MNV ड्रेन जा बंद कमज़ोर इलाइक़े में ख़ौफ़ पखिड़िजी वियो।
भिटिशाई भरपासे वारनि इलाइक़नि में बरसात जो सिलसिलो जारी। सिंधु दरिया में 4 सबब कचे जे इलाइक़नि में नंढी बोड़ जी सूरत हाल। हाला, पुराणा, खंडरो, खैबर, सेखाट, कल्याण समेत भरपासे वारनि इलाइक़नि में केतिराई ॻोठ ऐं फसल ॿुॾी विया। मुतासिरनि जी लॾ पलाण आपाशी अमले ऐं ज़िले इंतिज़ामिया पारां हिफ़ाज़ती बंधनि जी मुरम्मत जो कमु शुरू न थियो। टंडबाग ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में 4 ॾींहनि खां जारी तूफ़ानी बरसात जूं तबाहियूं। 50 खां वधीक कचा घर किरी पिया। सिविल कोर्ट ऐं सिविल जज जी रिहाइशगाह समेत शहर जे केतिरनि ई घरनि में पाणी दाख़िल थी वियो। टंडबागो वेझो शेख मंज़ूर सिम नाले खे ॻोठ नवाज़ अली आरबाणी वटां 100 फुट घारो पइजी वियो। सवाई एकड़नि ते बीठल फसुल ऐं 15 खां वधीक ॻोठ ॿुॾी विया। घारे जो पाणी ॻोठनि ऐं फसलुनि खे ॿोड़ींदो अॻिते वधी रहियो आहे। सामारो लॻ हीरल सिम नाले खे वाटर कोर्स नीर वटि 20 फुट घारो पइजी वियो। केतिरनि ई एकड़नि ते बीठल फसुल पाणी हेठि अची वियो। घारे जो पाणी ॻोठ हाशिम बुरगड़ी, अहमद हाले पोटो ऐं ॿियनि ॻोठनि ॾांहुं वधणु लॻो। वफाकी गादी वारे शहर इस्लामाबाद समेत खैबर पख्तूनख्वा के मुख्तलिफ ज़िलनि में ज़लज़ले जा झटका महसूस किया विया। पेशावर, मालाकन, हंगू, बुनेर, शांगला, दीर, चारसदा शहर भी ज़लज़ले के झटकनि सां लुॾी विया। मानसेरा, सवाबी, अपरदीर, एबटाबाद, हरीपुर, मर्दान में भी ज़लज़ले सबब माण्हू ख़ौफ़ विचां घरनि खां ॿाहिरि निकिरी आया। रेक्टर स्केल ते ज़लज़ले जी शिदत 5.4 रिकॉर्ड कई वई। ज़लज़ले जो मर्कज़ हिंदूकश रीजन हो। ज़लज़ले की ऊंधाई 215 किलोमीटर हुई। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु सिंध सोलर होम सिस्टम प्रोग्राम जो इफ्तिताह कंदो। सिंध सरकार के मंसूबे तहत 2 लख ख़ानदाननि खे सोलर होम सिस्टम फराहम कयो वेंदो। पहिरें मरहले में सिंध जे 50,000 ख़ानदाननि खे सोलर सिस्टम ॾिनो वेंदो। सिंध जे हर ज़िले में 6,665 ख़ानदाननि खे सोलर सिस्टम ॾिना वेंदा। सिंध सोलर होम की मजमूई लागत $32 मिलियन आहे। सिंध रेंजर्स ऐं पुलिस जी कराची जे इलाइक़े लियारी में इंटेलिजेंस बुनियादनि ते गॾियल कार्रवाई। लियारी गैंग वॉर सां तालुक़ रखंदड़ 3 जवाबदार गिरफ़्तार। तर्जुमान मूजिब गिरफ़्तार जवाबदारनि में फरहान उर्फ इंडियन, सलमान उर्फ मुल्ला ऐं मोहम्मद हारिस उर्फ कली शामिल। जवाबदार भरते वसूली ऐं स्ट्रीट क्राइम में मुलविस आहिनि। मीरवा घोरचाणी भरसा LBOD सिम नाले वटि टिकटॉक ठाहींदे 2 ॼणा ॿुॾी विया। ॿुॾी वियलनि में गुलाब भील ऐं समी राजपूत शामिल। ॻोल्हा जारी। ऐसा जो आमरी थाने की हद हाईवे ते डाटसन कल्टी नौजवान फौज 4 ज़ख्मी। हादसे जो शिकार डाटसन ॻोठ उम्मीद अली कटोहर खां काज़ी अहमद वञी रही हुई तो टायर बर्स्ट थियण सबब हादसो पेश आयो। हादसे में नौजवान इम्तियाज़ अली कटोहर हयाती विञाए वेठो। फौती जो लाश ऐं ज़ख्मी खे सिमण अस्पताल पहुंचाए वियो। टनोमस्ती वेझो क़ौमी शाहराह ते तेज़ रफ़्तार ट्रालर की टक्कर में औरत फौत थी वई।